لا الہ الا اللہ لا الہ الا اللہ جلوہ تو ہوں جو باغن میں سب مکڑے این گلڑن میں جلوہ تو ہوں جو باغن میں سب مکھڑے این گلڑن میں ہر ون جو پن ذکر کرے لا الہ الا اللہ این پیارا مولا عید کرا پہنجے نبی جی دید کرا پیارا مولا عید کرا پہنجے نبی جی دید کرا بس ہی نعمت دل تھی گھرے لا الہ الا اللہ حق لا الہ الا اللہ لا الہ الا اللہ این پنجتن جو ماں خادم مولا علی تے جان دیا پنجتن جو ماں خادم مولا علی تے جان دیا تو ورد زبان تے چون ہو جے لا الہ الا اللہ حق لا الہ الا اللہ لا الہ الا اللہ حق لا الہ الا اللہ لا الہ الا اللہ ماشاءاللہ سبحان اللہ. ہلو السلام علیکم, گڈ ایوننگ اینڈ ویلکم ٹو رنگن بھری شام ود می کرن میر. کہڑا حال تواں جا؟ ٹھیک ٹھاک آیو؟ خیر خیریت سان آیو؟ سبھن کا پہراں تو منجی طرفاں تواں سبھنن کے جمعہ مبارک. الحمدللہ اساں مسلمانن جے لائے خوشی جو موقع ہے چھو ت پہریں رب الاول ہے. تواں سبھنن کے الہی الہی مبارکوں ہوجن. جتھے جتھے بھی اساں جا مسلمان بھائر بھینر وسیل آہن جیکے ॾिसनि था उन्हनि सभिनीनि खे रब अव्वल जो महीनो तमामु घणो मुबारक हुजे, छो त ही उहो महीनो आहे जंहिंमें असांजे नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी आमद थिए थी ऐं दुरूद शरीफ़ पढ़ियो वेंदो आहे तमामु घणो ऐं घर घर में महफ़िल मिलाद थींदो आहे. जाइ जाइ ते जेको आहे रौनकूं हूंदियूं आहिनि, लाइटूं लॻायूं वेंदियूं आहिनि, घरनि खे सजायो वेंदो आहे, मिलादुनि जी महफ़िलूं सजायूं वेंदियूं आहिनि ऐं हुए बि दुरूद शरीफ़ तमामु घणो पढ़णु खपे. पर ही उहो महीनो आहे जंहिंमें तमामु घणो दुरूद शरीफ़ जो विर्त थींदो आहे ऐं मिलाद महफ़िल थींदी आहे, हिक ॿिए खे दावतूं ॾिनियूं वेंदियूं आहिनि त अचो असांजे मिलाद शरीफ़ में शामिलु थियो. त तव्हां सभिनीनि खे
हीउ ॾिहाड़ो तमामु घणो मुबारक हुजे। ऐं उन खां अलावा इहो बि चवणु चाहींदसि त सुरहाण प्रीमियम गोल्ड डस्ट ज़रूरु ट्राए कजो, छो त सुरहाण ई आहे जेका नवां रिश्ता जोड़े थी। नवां रिश्ता जोड़ण सां इंसान जी ज़िंदगी में इलाही चेंजिस ईंदियूं आहिनि। मां हमेशह चवंदी आहियां, पर पंहिंजनि पुराणनि रिश्तनि खे बि तरजीह ॾियो, उन्हनि खे न विसारिजो, छो जो पुराणा रिश्ता बि इलाही अहमियत रखनि था ऐं उहे ई असांजा पंहिंजा सचा रिश्ता हूंदा आहिनि। त सुरहाण मां पाण बि ट्राए कई आहे, ज़रूरु तव्हां बि ट्राए कयो, इलाही सुठी चांहि आहे। उनखां अलावा कुकेनिया बिस्किट्स टी टाइम, जॾहिं सुरहाण आहे त कुकेनिया बिस्किट्स बि ज़रूरु ट्राए कजो। असां सां गॾु हिते नाथुआ मौजूदु आहिनि, तव्हां उन्हनि जी माशाल्लाह सां हम ॿुधी। ऐं नाथुआ आहिनि असां सां गॾु मोहम्मद कामरान भंगर, उन्हनि खे असां पंहिंजे शो में वेलकम कंदासीं, उन्हनि सां कचेरी कंदासीं। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। कीअं आहियो? ठीकु ठाक आहियो? अल्हम्दुलिल्लाह बेहतरीन। तव्हांखे इलाही इलाही मुबारकूं हुजनि। हिकिड़ो त रबियुल अव्वल जूं ऐं ॿियो जुमा मुबारक तव्हांखे। ख़ैर मुबारक तव्हांखे बि, खोड़ सारी मुबारक हुजनि रबियुल अव्वल जूं। ख़ैर मुबारक। जुमे जूं तव्हांखे मुबारक हुजे। ख़ैर मुबारक। तव्हां छा कंदा आहियो? बेसिकली मां त स्टडी बि कंदो आहियां ऐं गॾोगॾु जॉब हले थी ऐं माशाल्लाह ऐं हुज़ूर अलैहिस्सलाम जी सनाख़्वानी में वक़्तु गुज़रे पियो, त इहे माना मसरूफ़ियात रहंदियूं आहिनि सॼे ॾींहं में असांजी। सही सही, माशाल्लाह सां। ऐं केतिरो टाइम थियो आहे तव्हांखे, तव्हां पढ़णु स्टार्ट कयो? माशाल्लाह असां जेको आहे बेसिकली नवाबशाह खां बिलोंग था कयूं पिया। सही। ऐं उते असांजा उस्ताद मोहतरम हूंदा साईं मोहम्मद अली अबड़ो साहब। सही। त नंढे हूंदे मूंखे यादि थो अचे त आई थिंक 7 या 8 ईयर्स जो हूंदो मां, तॾहिं खां वठी माशाल्लाह असां साईं जन जी महिनत हुई, त तॾहिं साईं जन असांखे सेखारियो ऐं अॼु माशाल्लाह हिन मुक़ाम ते पहुता आहियूं। इहा साईं जन जी महिनत आहे। सही। त तव्हांजी फैमिली में रुगो तव्हां ई पढ़ो था? जी हा, बिल्कुलु मां ई पढ़ंदो आहियां। अच्छा, तव्हां ई पढ़ंदा आहियो, ॿियो कोई बि भाउ भेण न? अच्छा अच्छा। त तव्हांखे मतिलबु इहो जेको शौक़ु थियो त तव्हांजी फैमिली तव्हांखे नोटिस कयो या तव्हां पाण ई इन तरफ़ विया? न, बसि नंढे हूंदे जेको आहे शौक़ु हूंदो, मुंहिंजा वॾा ब्रदर्स पढ़ंदा हुया। सही। पर उहे जॾहिं साईं सेखारींदा हुया त मां हिकु दफ़ो उन सां गॾु हलियो वियुमि हुते। त पोइ साईं जॾहिं मुंहिंजो आवाज़ु ॿुधो त साईं चयो त तव्हांखे नात पढ़णु खपे। त ईअं माना मुंहिंजो ईअं आगाज़ थी वियो, इन तरफ़ असां अची वियासीं नात शरीफ़ जी तरफ़। सही। त तव्हां महफ़िलूं वग़ैरह बि कंदा हूंदा? जी बिल्कुलु, अल्हम्दुलिल्लाह। हीअं रबियुल अव्वल जी आमद आहे, माशाल्लाह काफ़ी सारा प्रोग्राम्स हींअर ई अची विया आहिनि। राति में माशाल्लाह सां मुसलसल प्रोग्राम में वक़्तु गुज़रंदो आहे असांजो। माशाल्लाह माशाल्लाह, ॾाढी सुठी ॻाल्हि आहे। मां चाहींदसि त तव्हां जेको असांखे कोई प्यारो सो नात ॿुधायो। जीअं तव्हां ॻाल्हि कई त असांजो हीउ महीनो जेको आहे माशाल्लाह हुज़ूर अलैहिस्सलाम जी आमद जो महीनो आहे, त उन मुनासिबत सां मां हिकु कलाम जो इंतिख़ाब कयो आहे, मां तव्हांखे ॿुधायां थो। दुरूद पाक सल्ले अला नबीना सल्ले अला मुहम्मद। सब पढ़ो सल्ले अला सैयदना, आयो मुंहिंजो सुहिणो नबी। सब पढ़ो सल्ले अला सैयदना, आयो मुंहिंजो सुहिणो नबी। आयो मुंहिंजो सुहिणो नबी, आयो मुंहिंजो मिठड़ो नबी। सब पढ़ो सल्ले अला, सब पढ़ो सल्ले अला सैयदना, आयो मुंहिंजो सुहिणो नबी। नूर मुजस्सम सरवर आलम सचो, नूर मुजस्सम सरवर आलम सचो, मदनिया महबूबे खुदा। सब पढ़ो सल्ले अला, सब पढ़ो सल्ले अला सैयदना, आयो मुंहिंजो सुहिणो नबी। आयो मुंहिंजो सुहिणो नबी,
आयो मुंहिंजो मिठड़ो नबी सब पढ़ो सल्ले अला ऊंधायूं वियो सारियूं ख़तम थी ऊंधायूं वियो सारियूं ख़तम थी दीन इस्लाम जदिया बरिया सब पढ़ो सल्ले अला सब पढ़ो सल्ले अला सैयदना आयो मुंहिंजो सुहिणो नबी ऐं कोट कुफ़र जा तॾहिं पिया सब किरी कोट कुफ़र जा तॾहिं पिया सब किरी अल्लाहु अकबर जनारा लग्या सब पढ़ो सल्ले अला सब पढ़ो सल्ले अला सैयदना आयो मुंहिंजो सुहिणो नबी आयो मुंहिंजो सुहिणो नबी आयो मुंहिंजो मिठड़ो नबी सब पढ़ो सल्ले अला ऐं दुरूदो सलाम घायल पढ़ंदा रहो दुरूदो सलाम घायल पढ़ंदा रहो पढ़ंदो दुरूद आहे खुद खुदा सब पढ़ो सल्ले अला पढ़ंदो दुरूद आहे खुद खुदा सब पढ़ो सल्ले अला सब पढ़ो सल्ले अला सैयदना आयो मुंहिंजो सुहिणो नबी आयो मुंहिंजो सुहिणो नबी आयो मुंहिंजो मिठड़ो नबी सब पढ़ो सल्ले अला सब पढ़ो सल्ले अला सैयदना आयो मुंहिंजो सुहिणो नबी माशाल्लाह माशाल्लाह सुभान अल्लाह ॾाढी प्यारी नात तव्हां असांखे ॿुधाई कामरान मां तव्हांखां इहो पुछणु चाहींदमि त जीअं नंढे हूंदे खां तव्हां ॿुधायो त तव्हां पढ़ंदा अचो था वरी तव्हांजी एजुकेशन बि आहे सभु शयूं तव्हांजूं आहिनि त पोइ तव्हां इन्हनि शयुनि खे कीअं मैनेज कंदा आहियो मैनेज करणु थोरो डिफ़िकल्ट थींदो आहे पर टाइम कढी वठंदा आहियूं इन तरफ़ सुबुह जो ऑफिस वञणु थींदो आहे उन खां वरी यूनिवर्सिटी राति जो जेको टाइम मिलंदो आहे उनखे असां नात ख़वानी में वक़्तु माशाल्लाह माशाल्लाह जीअं चवंदा आहिनि त जेको आहे प्रैक्टिस करण बि तमामु ज़रूरी हूंदी आहे जी हा बिल्कुलु प्रैक्टिस कंदा आहियूं बट ॾाढी घटि छो जो महफ़िल्स में असांजी वञणु घणो थींदो आहे त उते ई असांजी प्रैक्टिस उन में गलो असांजी प्रैक्टिस में रहंदो आहे बिल्कुलु पोइ ज़ाहिर तव्हांखे बि इलाही एहतियात करणो पवंदो हूंदो खाइण जी हा बिल्कुलु थधे पाणी जो बिल्कुलु कोल्ड ड्रिंक वग़ैरह थधो पाणी ऐं खटियूं शयूं जेके हूंदियूं आहिनि उन खां मां ॾाढो अवॉइड कंदो आहियां मां न खाईंदो आहियां बिल्कुलु छो गले जी केयर ॾाढी ज़रूरी हूंदी आहे आवाज़ चवंदा आहिनि त इलाही इम्पोर्टेंट शइ बि आहे ऐं ॿियो जेतिरी केयर कजे ओतिरो वधीक सुठो आहे छो त हिननि में मूंखे इहा ई ख़बर आहे त चवंदा आहिनि त खटियूं शयूं थी वियूं थधो पाणी थी वियो या राइस बि चवंदा आहिनि घटि खाओ हिननि में ऑइली शयूं बि घटि खाओ पोइ तव्हां कीअं शयुनि खे मैनेज कंदा आहियो मुंहिंजी असल में पुछो त फेवरेट डिश बिरयानी आहे मुंहिंजी त जॾहिं मुंहिंजे अॻियां राइस ईंदा आहिनि त मूंखां कंट्रोल न थींदो आहे बिल्कुलु बि राइस में मां न कंदो हा ज़ाहिर राइस लवर आहियूं असां गॾु कॉलर बि आहिनि दुआ हैदराबाद खां हेलो अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम आप कीअं आहियो ठीकु आहियो अल्हम्दुलिल्लाह ठीकु ठाक तव्हां ॿुधायो कीअं आहियो ठीकु आहियो
जी जी मां बिल्कुल ठीक है। तो प्रोग्राम जुम्मा मुबारक। ताके भी जुम्मा मुबारक ऐं जेको आहे रबिल अव्वल जो महीनो भी ताके लाई लाई मुबारक। खैर माता भी ताके मुबारक माशाल्लाह। खैर मुबारक। रबिल अव्वल भी रहियो आहे। जी जी माशाल्लाह सा। आप नात बुधाया? बुधायो बुधायो। मदीनो मदीनो ओ दुआ तव्हांजी कॉल जेको आहे ड्रॉप थी वई आहे। तव्हां असांखे ॿीहर कॉल करे सघो था। त व्यूअर्स टाइम थी वियो आहे हिकिड़े नंढे ब्रेक जो। कारे न वञिजो, असां जल्दी वापसि था अचूं। वेलकम बैक व्यूअर्स, ॿीहर तव्हांजे साम्हूं हाज़िर आहियूं ऐं हिन वक़्तु असांखे जॉइन कयो आहे मौलाना साहब अल्लाह बख्श कादरी। त मां उन्हनि खे वेलकम कंदमि ऐं उन्हनि खे जेको आहे मुबारकबाद भी पेश कंदासीं, खोड़ सारा सवाल भी कंदासीं। अस्सलाम वालेकुम मौलाना साहब। वालेकुम सलाम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। कीअं आहियो? ठीकु आहियो? अल्हम्दुलिल्लाह अल्लाह से सभिनि खां पहिरियां त तव्हांखे जुमा मुबारक ऐं हीउ जेको महीनो आहे असांजो प्यारो महीनो रबिल अव्वल जो, इहो बि तव्हांखे इलाही इलाही मुबारक हुजे। तव्हांखे बि मुबारक। ख़ैर मुबारक हो। मौलाना साहब जीअं त हीउ बरकत वारो महीनो बि आहे ऐं असांजे लाइ सम्झो त ईद जहिड़ो महीनो हूंदो आहे। हूअं त हर महीना हर ॾिहाड़ो असां मुस्लमाननि लाइ ईद जीअं ई हूंदो आहे, जुमो बि असांजे लाइ ईद जीअं हूंदो आहे, पर हिन महीने जी हिकिड़ी ख़ासि फज़ीलत आहे, इन खे थोरो बयानु कंदा? बिस्मिल्लाह रहमान रहीम। रबीउल अव्वल शरीफ़ जो महीनो वाकई असां मुस्लमाननि जे लाइ ईद जो ॾियारो ई आहे, ईद जो महीनो ई आहे। इन करे त पाण मुस्लमाननि खे ॿ ईदूं ॿियूं बि मिलनि, हिकु नंढी ईद हिकु वॾी ईद। त उहे ॿई ईदूं जेकियूं आहिनि इन करे मिलियूं आहिनि, उहे ईअं खणी चओ त हिन महीने जे सदके मिलियूं आहिनि। इन महीने में हज़ूर अलैहिस्सलाम जी विलादत मुबारका थी आहे, त इन करे हिन महीने खे ॿिनि महीननि ते फज़ीलत मिली वई आहे। हूअं जेकॾहिं ॾिठो वञे त काइनात में जेका बि जॻह आहे या जेको ज़मानो ॾींहुं राति जो आहे, उन्हनि खे ज़ाती तौर ते का फज़ीलत न आहे। मोमिननि जे लाइ जुमे जो ॾींहुं ईद जो ॾींहुं आहे, लेकिन इहो ईद जो ॾींहुं छो थियो? हालांकि ॾींहुं त साॻियो आहे, सिर्फ़ु नालो रखियल आहे जुमो, छंछरु, ईअं ई साल जा जेके महीना आहिनि 12 उन्हनि जा नाला रखियल आहिनि, उहे त टाइमिंग जे सां ॾींहुं ऐं राति साॻी तरह ते हले थो। ईअं ज़मीन जेकी आहे उहा बि पंहिंजी जात हिकु जहिड़ी आहे, उन्हनि खे कंहिं शइ ज़ाती तौर ते न कंहिं मक़ाम खे न कंहिं ज़माने खे का फज़ीलत न आहे। ज़माने खे ऐं मकान खे जॾहिं का फज़ीलत मिलंदी आहे त उन ज़माने ऐं उन जॻह जो ताल्लुक़ जेको आहे हिकु अज़ीम ज़ात सां थींदो आहे, अज़ीम शइ सां थींदो आहे, उन जे करे हुन जी जेकी फज़ीलत आहे वधी वञे थी। रमज़ानुल मुबारक जी फज़ीलत छो आहे? इन करे आहे त इन में क़ुर पाक नाज़िल थियो आहे। वरी रमज़ानुल मुबारक जूं रातियूं सभु बराबरि हुयूं, पर उनमें हिकिड़ी राति आहे शबे क़दर जी, त उन खे फज़ीलत मिली वई आहे 1000 महीननि खां बि वधीक। उहा छो मिली आहे? पोइ अल्लाह ताला पाण क़ुर पाक में फरमायो आहे, इन्ना अंज़लनाहु फी लैलतुल क़द्र। लैलतुल क़द्र खे जी राति में असां क़ुर पाक नाज़िल कयो आहे। इन में मालूम थिए थो त इन राति में क़ुर पाक जो नाज़िल थियण जे करे इन राति खे रमज़ानुल मुबारक जे 2 रातिनि ते फज़ीलत मिली वई आहे। केतिरी फज़ीलत मिली आहे? उहो अल्लाह ताला फरमाए थो त मां हिकिड़ी राति खे 1000 महीननि खां बि वधीक उनखे दर्जो ॾिनो आहे। ऐं वधीक केतिरो ॾिनो उहो अल्लाह ताला ॼाणे थो, असांखे ख़बर न आहे। इन करे असां चऊं था त क़ुर पाक जंहिं काग़ज़ ते लिखियो वेंदो आहे, प्रिंट थींदो आहे या हथ सां असां लिखूं था, त उन काग़ज़ जो दर्जो जेको आहे न 2 काग़ज़नि खां वधी वेंदो आहे। छो? त हुन ते जो ताल्लुक़ जेको आहे क़ुर पाक सां थी वियो आहे। काठियूं त सभु काठियूं आहिनि, पोइ जेको क़ुर पाक जे रहल पाण चवंदा आहियूं, रहल ठहंदो आहे, पोइ उहो बि सीने सां उन खे लाहींदा आहियूं ऐं मथी जॻह ते रखंदा आहियूं। छो? काठियूं त सभु काठियूं हुयूं, पर हुन खे फज़ीलत छो मिली आहे? त उन करे त हुन जो ताल्लुक़ हाणे क़ुर पाक सां थी वियो। हाणे ॾिसणो आहे त क़ुर पाक जी फज़ीलत आहे, एॾी फज़ीलत अल्लाह ताला जो कलाम आहे, पर मख़लूक में अल्लाह रब्बुल आलमीन सारी जहान में सभ खां वधीक जेकी फज़ीलत अता कई आहे उहा हज़ूर अलैहिस्सलाम खे। हज़ूर अलैहिस्सलाम खां का ॿी अहिड़ी शइ न आहे या मख़लूक न आहे, कोई इंसान न आहे, को फ़रिश्तो न आहे जेको हज़ूर अलैहिस्सलाम जे शान जे बराबरि हुजे, मथे ते थियण ॿी शइ आहे। त
त पोइ हज़ूर अलैहिस्सलाम जेॾा एॾा अज़ीम शान आहिनि त ज़ाहिर आहे जॾहिं उन्हनि जी विलादत मुबारक में जंहिं राति में जंहिं महीने में थिए थी उहो महीनो उहा राति बि ॿियनि महीननि ऐं रातिनि खां वधीक थी वञनि था। सुभान अल्लाह, बेशक इन हिसाब सां हाणे हज़ूर अलैहिस्सलाम 12 रबीउल अव्वल जी राति ॼाया। 12 रबीउल अव्वल जो ॾींहुं जेको आहे उहो ईद जो ॾियारो, राति बि ईद जी ॾियारी, ऐं उहो महीनो बि जेको क़ुर शरीफ़ शब क़दर जी राति नाज़िल थिए थो, पूरो महीनो जेको आहे न फ़ज़ीलत वारो थी वञे थो। राति बि 12 रबीउल अव्वल बि ईअं उन राति ॿिनि रातिनि खां फ़ज़ीलत वारी आहे, ऐं उन सां गॾु महीनो बि ॿिनि महीननि खां वधीक फ़ज़ीलत वारो आहे। हिते ॿी शइ इहा आहे त अल्लाह ताला कुझु महीननि खे पाण फ़ज़ीलत ॾिनी आहे। जी जी, अल्लाह ताला फरमायो मां वटि जेके आहिनि न महीने जी तादाद जेकी आहे उहा 12 आहे, लेकिन उन मूं 4 महीना अहिड़ा आहिनि मिनहा अर्बातुन हुरुम, 4 महीना अहिड़ा आहिनि जेके हुरमत ऐं इज़त वारा आहिनि। उहे कहिड़ा महीना आहिनि? उहो हिकु महीनो आहे मुहर्रम जो, ॿियो महीनो आहे रजब शरीफ़ जो, ॿियो ज़ीक़ाद ऐं ज़िलहज जो। खणी पाण चऊं त ज़ीक़ाद, ज़िलहज ऐं मुहर्रम जी 3 महीना लगातार इहे हुरमत वारा आहिनि, ऐं वरी रजब शरीफ़ जो महीनो हुरमत वारो। असां जेके अवाम जे हिसाब मुआशिरे जा असां इन्हनि महीननि खे एतिरी अहमियत न ॾींदा आहियूं। मुहर्रम शरीफ़ खे बि असां जेकॾहिं अहमियत ॾींदा आहियूं त इहो इमाम हुसैन अलैहिस्सलाम जे करे ॾींदा आहियूं, वाक़िया करबला जे करे ॾींदा आहियूं, ईअं न। ॿियो ईद जे ॾिहाड़े ज़ुल्हज महीने खे हज जे करे फ़ज़ीलत ॾींदा आहियूं। इन को अॻु में जेको महीनो ज़ीक़ाद असां मुआशिरे में उन वटि इज़त न आहे, अल्लाह ताला जे नज़दीक उनजी इज़त आहे, असां वटि न आहे। रजब शरीफ़ खे बि फ़ज़ीलत आहे, पर असां जेकियूं इन करे घटि ॾींदा आहियूं, असांखे ॼाण न आहे त अल्लाह ताला वटि हुरमत वारो, पर मेराज हज़ूर अलैहिस्सलाम उन राति में कयो त उन करे असां उन खे फ़ज़ीलत ॾींदा आहियूं। रमज़ानुल मुबारक खे अल्लाह ताला हुरमत वारो महीनो करार न ॾिनो, ईअं न चयो त इहो बि उन्हनि में शामिल आहे, न इहो कोन फरमायो, चयो अल्लाह ताला वटि 4 महीना आहिनि। पर क़ुरान पाक में 12 महीननि जो ज़िक्र त आहे, 4 महीननि जो हुरमत जो ज़िक्र आहे, लेकिन क़ुरान पाक में जंहिं महीने जो नालो वरितो हुयो उहो फ़क़ति रमज़ानुल मुबारक जो महीनो आहे, ॿियो कोन आहे। इहा शइ थी वई। हाणे चवण जो मक़सदु इहो आहे त रबीउल अव्वल शरीफ़ जो महीनो जेको आहे इन जो हुरमत वारो नाहे करार ॾिनो वियो, पर इहो महीनो जेको आहे 2 महीननि खां वधीक अज़मत वारो आहे। छो जेकॾहिं हज़ूर अलैहिस्सलाम हिन जहान ते तशरीफ़ न थियनि हा, असांखे रमज़ान मुबारक बि न मिलिया, असांखे क़ुर बि न मिलिया, असांखे ईदूं बि न मिलनि हा, ईदूं छा अलाए असां बि न अचूं हा। इन करे हदीस कुदसी हज़ूर अलैहिस्सलाम खे अल्लाह ताला फरमायो या ए मुंहिंजा हबीब अलैहिस्सलाम जेकॾहिं मां तोखे पैदा न कयां न, मां अफ़लाक पैदा न कयां, आसमान पैदा न कयां, ज़मीन पैदा न कयां, जन्नत दोज़ख न पैदा कयां। 2 हदीसनि में ईंदो आहे मूसा अलैहिस्सलाम खे अल्लाह ताला फरमाए मूसा जेकॾहिं मां पंहिंजे महबूब खे पैदा न कयां न, तोखे बि पैदा न कयां। आदम अलैहिस्सलाम खे बि साॻी तरह अल्लाह ताला फरमायो जेकॾहिं मां पंहिंजो महबूब पैदा न करां हा त ए आदम मां तोखे बि पैदा न करां हा, जन्नत ऐं दोज़ख बि पैदा न करां, शम्स कमर बि पैदा न कयां। ईअं जो चवण जो मक़सदु इहो आहे त ही काइनात जी तख़लीक़ जो जेको बाइस आहे, सबबु आहे, उहो हज़ूर अलैहिस्सलाम, उहो हज़ूर अलैहिस्सलाम असांजे भाङ में आहिनि। असां हज़ूर अलैहिस्सलाम जा उम्मती आहियूं, ऐं हज़ूर अलैहिस्सलाम इन 12 महीननि मां इन महीने खे नसीब थिया, त इन महीने जी फ़ज़ीलत वधी वई। माशाअल्लाह, सुभान अल्लाह। जी व्यूअर्स, त मौलाना साहब असां सां गॾु हिते बिल्कुलु मौजूदु आहिनि, ऐं तव्हां असांखे कॉल्स कयो, ऐं कॉल करे तव्हां कोई सवाल करणु चाहियो था त बिल्कुलु तव्हां कॉल करे सवाल करे सघो था मौलाना साहब खां, कोई बि तव्हांजे माइंड में सवाल हुजे। अच्छा कामरान, मां तव्हांखे दावत ॾींदमि हींअर त तव्हां असांखे कोई नात ॿुधायो। सल्ले अला नबीना सल्ले अला मुहम्मद तुझे मुँह दे अची दिलबर अखड़ खे विछाया लुड़कन सां उहे रस्ता
सब धोई पुसाया मां तुझे मुँह दे अची दिलबर अखण खे विछाया मां लुड़कन सां उहे रस्ता सब धोई पुसाया मां दिल दर्शन जे लाए ॾाढो रोए रड़े थी पई सालन खां मिठा रोई तोखे अर्ज़ करे थी पई दिल दर्शन जे लाए ॾाढो रोए रड़े थी पई सालन खां मिठा रोई तोखे अर्ज़ करे थी पई सारो सहन सजायो आहे सुणी से विछाया मां सारो सहन सजायो आहे सुणी से विछाया मां लुड़कन सां उहे रस्ता सब धोई पुसाया मां ऐं मूंखां माण्हू पुछा कन था ही सिंगार भला कंहिं लए सारियूं गलियूं सजायल इंतजार भला कंहिं लए सारियूं गलियूं सजायल इंतजार भला कंहिं लए हर वक्त खुशीअ में थो ओ तुंहिंजा गीत पियो गाया मां लुड़कन सां उहे रस्ता सब धोई पुसाया मां ऐं हिन फैज़ जोड़े जेते को खास करम करियो सारी उम्र अव्हां जे दरड़े ते पयो हूंदो हिन फैज़ जोड़े जेते को खास करम करियो सारी उम्र अव्हां जे दरड़े ते पयो हूंदो दिलड़ी थी घुरे इहो ई त तुंहिंजा अंगण बोहारिया मां लुड़कन सां उहे रस्ता सब धोई पुसाया मां लुड़कन सां उहे रस्ता
रस्ता सब धोई पुसाया अल्लाह सुभान अल्लाह ॾाढो प्यारो नात तव्हां असांखे ॿुधायो। जी व्यूअर्स, त वक़्तु हुआ हिकिड़े नंढे ब्रेक जो, कान न वञिजो, असां जल्दी वापसि था अचूं। वेलकम बैक व्यूअर्स, ॿीहर तव्हांजे साम्हूं हाज़िर आहियूं ऐं जेको आहे सुरहाण बिल्कुलु बि न विसारींदसि मां। जेसीं ताईं सुरहाण तव्हां ट्राई न कंदा तेसीं ताईं मां तव्हांखे यादि ॾियारींदी रहंदसि। ऐं ज़ाहिर आहे शाम जी चांहि रंगनि भरी शाम तव्हां सां गॾु आहे। मंडे टू फ्राइडे 4 खां 6 तव्हां सां गॾु हूंदा आहियूं ऐं कुकेनिया बिस्किट तव्हां ट्राई न कंदा त पोइ या त ज़्यादती वारी ॻाल्हि आहे। बिल्कुलु सुरहाण सां गॾु कुकेनिया बिस्किट जेको आहे ज़रूरु ट्राई कजो। ऐं हिन टाइम असांखे जॉइन कयो आहे कारी मुश्ताक अहमद, उन्हनि खे बि वेलकम कंदासीं। अस्सलाम वालेकुम, कीअं आहियो? ठीकु आहियो? ठीकु आहे, ओके। त लाने साहब, मां तव्हांखां सवाल करणु चाहींदसि, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो शान क़ुरान मजीद जे मुताबिक़ जेको आहे ॿुधायो असांखे। बिस्मिल्लाह रहमान रहीम। हज़ूर अलैहिस्सलाम जो शान मुबारक क़ुरान पाक में बयानु थियल आहे ऐं ईअं खणी चयो जो बिस्मिल्लाह खां वठी अलहम्द खां वठी वन्नास ताईं हज़ूर अलैहिस्सलाम जो शान ई आहे। अल्लाह रब्बुल आलमीन पंहिंजे हबीब अलैहिस्सलाम जो शान पाण बयानु कयो आहे। हिकु चऊं था न कि आशिक़ पंहिंजे हज़ूर अलैहिस्सलाम में इश्क़ ऐं मोहब्बत में कॾहिं चवंदा आहिनि त लफ़्ज़ लफ़्ज़ हज़ूर अलैहिस्सलाम जी तारीफ़ आहे, नुक़्तो नुक़्तो तारीफ़ आहे, ज़बर ज़ेर शद मद, इहे हज़ूर अलैहिस्सलाम जी तारीफ़ में आहे ई हक़ीक़त ईअं। पर उन्ही खे वरी के जेके सालिक आहिनि उहे मक़ाम वारा आहिनि उहे ई सम्झी सघनि था, उहे उलमाए किराम। पर क़ुरान पाक जूं कुझु आयतूं अहिड़ियूं वाज़े आहिनि जेकियूं हज़ूर अलैहिस्सलाम जूं ख़ूबियूं पाण बयानु करनि थियूं, हज़ूर अलैहिस्सलाम जी सीरत खे बयानु करनि थियूं, हज़ूर अलैहिस्सलाम जो शान उहो पाण बयानु थिए थो। उहो हिकु आयत न भई कई आयतूं आहिनि। हाणे जेकॾहिं असां चऊं त तारीफ़ जे हिसाब सां त अल्लाह ताला जो वाज़े जीअं लफ़्ज़ आहे, वारफ़अना लका ज़िक्रक, ए महबूब अलैहिस्सलाम असां तुंहिंजी तारीफ़ वधाए छॾी आहे, तुंहिंजो ज़िक्र वधाए छॾियो, बुलंद करे छॾियो आहे। जंहिंखे अल्लाह ताला चवे त मां तुंहिंजो ज़िक्र, तुंहिंजी तारीफ़, तुंहिंजी सना वधाए छॾी आहे, उहा कोई घटाए सघे थो? नथो घटाए सघे। जंहिंखे अल्लाह ताला वधाए छॾे त उहा हमेशह ई वधंदी थी रहे, उहा कॾहिं घटिजे नथी। ॿी सूरत में अल्लाह ताला फरमायो वलल आख़िरतो ख़ैरुल लका मिनल ऊला, ए महबूब अलैहिस्सलाम तव्हांजो उहो लम्हो जेको अचण वारो आहे उहो गुज़िरियल लम्हे खां बहितर में बहितर आहे। यानी हिकु पाण चऊं न हिकु ॾींहुं अॼु वारो आहे जेको सुबुह वारो ॾींहुं हूंदो या रसूल, उहो तव्हांजो शान में, तव्हांजी अज़मत ऐं शान में अॼु वारे खां वधीक हूंदो। वरी सुभाणे वारे परीं वारो ॾींहुं हूंदो अञा वधीक हूंदो। इहो उन वक़्त खां वठी हले थो ऐं क़यामत तक हलंदो, तक बि न चऊं बल्कि क़यामत ऐं क़यामत खां बाद में जन्नत में उते बि अल्लाह रब्बुल आलमीन पंहिंजे हबीब अलैहिस्सलाम खे वॾो मक़ाम अता फरमायो। माशाअल्लाह, सुभान अल्लाह। हिते कॉल वठंदासीं। असां सां गॾु कॉल बि आहे, मज़हर बलोच भाई आहिनि असां सां गॾु। हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम भेण, छा हाल आहे? ख़ुशि आहियो? अल्हम्दुलिल्लाह, ठीक ठाक भाउ, तव्हां कीअं आहियो? नवाबशाह जो मौसम कीअं आहे? मौसम ज़बरदस्त आहे हाणे माशाअल्लाह। हलो माशाअल्लाह, ॾाढो सुठो। हा, इहो तव्हांखे बि जुमो मुबारक, रबिल अव्वल ऐं महिमान खे बि, अदी शादिया खे, अदाली गुल खे, सभिनि खे मुबारकबाद। खैर मुबारक, तव्हांखे बि इलाही इलाही मुबारक। मां सिर्फ़ इन मुबारकबाद लाइ तव्हां कॉल कयो, वरी सूमर जे ॾींहुं कॉल कंदुसि इंशाअल्लाह। इंशाअल्लाह, पंहिंजो ख़्याल रखिजो। थैंक यू। अल्लाह हाफ़िज़, अल्लाह हाफ़िज़, पंहिंजो ख़्याल रखिजो। जी मौलवी साहब। ॿी शइ इहा आहे त अल्लाह ताला हिते मुतलक़ फरमायो त मां तव्हांजो शान बुलंद करे छॾियो। ऐं क़ुरान पाक में कुझु ॻाल्हियूं वसफ़ूं हज़ूर अलैहिस्सलाम जूं अल्लाह ताला पाण बयानु कयूं आहिनि। हिकु जॻह ते अल्लाह ताला फरमायो आहे त लक़द जाअकुम रसूलुम मिन अनफुसिकुम अज़ीज़ुन अलैहि मा अनितुम हरीसुन अलैकुम बिल मुमिनीन रऊफ़ुर रहीम। इन आयत मुबारका जो मफ़हूम इहो आहे त अल्लाह ताला फरमाए थो त ए मुंहिंजा बानो, तव्हां मंझाई तव्हां ॾे हिकिड़ो रसूल आयो आहे, माशाअल्लाह, यानी इंसानी सूरत में तव्हां ॾे हिकिड़ो रसूल आयो आहे। उहो रसूल एॾो भलो आहे, एॾो प्यारो आहे, एॾो अज़ीम आहे, उहो तव्हां ते थोरी बि तकलीफ़ तव्हांखे पहुचे थी न,
उन खे ॾाढी ॾुखी लॻे थी। अज़ीज़ुन अलैहि मा अनितुम, तव्हां जॾहिं कंहिं मुश्किल में अचो था, परेशानी में अचो था, तव्हां ते को अज़ाब या तकलीफ़ अचे थी, हज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम बेचैन थियनि था। हज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम खे उहा शइ बि ॾाढी ॾुखी लॻे थी। हाणे इहा वस्फ़ हज़ूर अलैहिस्सलातु हिकु इहा, ॿियो अॻिते वरी आहे हरीसुन अलैकुम बिल मुमिनीना रऊफ़ुर रहीम। अल्लाह ताला फरमाए थो इहो रसूल जेको आहे उहो जेको आहे उन जी इहा ख़्वाहिश आहे, उहो चाहींदो आहे तव्हां मोमिननि ते तव्हां ख़ुशि रहो, ऐं तव्हां ते छा आहे रऊफ़ ऐं रहीम आहे, यानी तव्हां ते वॾो महिरबान आहे, तव्हां ते शफ़क़त करण वारो आहे। हाणे इहा ख़ुसूसियत हज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जी आहे, ऐं इहा तारीफ़ अल्लाह ताला हज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जी कई आहे। हिकु इहा कई आहे त कंहिं बि मोमिन मुस्लमान खे कॾहिं बि काथे बि कहिड़े क़िस्म जी केतिरी मिक़दार में तकलीफ़ थिए थी, हज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम परेशान थियनि था। ॿियो उहो हज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम चाहिनि था हरीसुन अलैकुम बिल मोमिनीन, तव्हां ते उन्हनि जी हज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम चाहिनि तव्हां भला कमु कयो, नेक कमु करो, तव्हां पंहिंजो मान वधायो, पंहिंजो दर्जो वधायो, पंहिंजी इज़त वधायो, पंहिंजी नेक नामी वधायो। जीअं तव्हांजी डिग्री वधंदी वेंदी, तव्हांजो लेवल मथे थींदो, और हज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम ख़ुशि थींदा वेंदा। ऐं उहो चाहींदा आहिनि तव्हां ते हमेशह महिरबानी करनि, तव्हां ते शफ़क़त करनि। दुनिया में जेके रिश्ता आहिनि, इन्हनि रिश्तनि में पीउ माउ ऐं औलाद जो जेको रिश्तो आहे, इहो बग़ैर कंहिं मतिलब जो हूंदो आहे। औलाद जेतिरो मथे वञे थी, उनखे इज़त मिले थी, उनखे शोहरत मिले थी, उनखे रिज़्क़ मिले थो, उनजो मतिलबु जीअं लेवल मथे वञे थो, पीउ माउ उन ते नाज़ करनि था, उन जो हाउ ठरे थो, उहे माण्हुनि ते ख़ुशि पंहिंजी औलाद जी तारीफ़ करनि था। ऐं जॾहिं उन्हनि खे थोरी घणी तकलीफ़ थिए थी, माउ पीउ परेशान थी वञनि। पर पीउ माउ पंहिंजी औलाद जे लाइ रहीम आहिनि, पंहिंजे औलाद जे मथे थियण ते ख़ुशि थियनि था, ॿियनि जे यानी को ॿियो माइट या ॿियो इंसान को जो ग्रेड वधी उन ते ख़ुशि न थींदा। पर हज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जी इहा ख़ुसूसियत आहे त उहो पंहिंजी औलाद त न, पर पूरी उम्मत। पोइ उहो कहिड़े इलाइक़े में रहे थो, केतिरी उमिरि जो आहे, उहो कीअं बि आहे, हज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम उन जे चङे अमल ते ख़ुशि थियनि। ऐं जॾहिं वरी उन्हनि खे तकलीफ़ थिए थी, उहे काथे बि आहिनि, कहिड़े वक़्त में बि आहिनि, उन्हनि ते ज़ुल्म थिए थो, उन्हनि सां फ़िराड थिए थो, उन्हनि खे धोखो मिले थो, उन्हनि ते उन सां ज़्यादती थिए थी, उनजी इज़त घटाइजे थी, और हज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम परेशान थियनि था। बिल्कुलु, ते कॉल बि वठंदासीं। कॉल ड्रॉप थी वई आहे। ओके, ठीकु आहे। त मां जेको आहे कारी साहब खे जेको आहे दावत ॾींदसि त असांखे नात ॿुधाइनि। हुजूर ऐसा कोई इंतज़ाम हो जाए, सलाम के लिए हाजिर गुलाम हो जाए, और तजल्लियात से भलो मैं अपना कासे जान, तजल्लियात से भलो मैं अपना कासे जान, कभी जो उनकी गली में क़ियाम हो जाए,
کبھی جو ان کی گلی میں قیام ہو جائے اور میں صرف دیکھ لوں ایک بار صبح طیبہ کو میں صرف دیکھ لوں ایک بار صبح طیبہ کو بلا سے پھر میری دنیا میں شام ہو جائے بلا سے پھر میری دنیا میں شام ہو جائے اور حضور آپ جو سن لیں تو بات بن جائے حضور آپ جو سن لیں تو بات بن جائے حضور آپ جو کہہ دیں تو کام ہو جائے حضور آپ جو کہہ دیں تو کام ہو جائے سلام کے لیے ہر غلام ہو جائے. ماشاءاللہ سبحان اللہ. جی ویورز تو وقت ہوا ایک ننढड़े ब्रेक जो काले न वञिजो असां जल्दी वापसि था अचूं. वेलकम बैक व्यूअर्स. ॿीहर तव्हां साम्हूं हाज़िर आहियूं ऐं कारी साहब बि हिते मौजूदु आहिनि, मौलाना साहब बि हिते मौजूदु आहिनि ऐं उन्हनि सां जेको आहे कचेरी बि थी रही आहे. त मौलाना साहब मां तव्हां खां इहो पुछणु चाहींदसि त महफ़िल मिलाद करण जी जेका फ़ज़ीलत आहे इन जे बारे में ॿुधायो. महफ़िल मिलाद जी फ़ज़ीलत त घणी आहे, शान खणी चइजे, उनजी अज़मत बयानु कजे. मिलाद यानी पाण जेको आम तौर ते वरितो वेंदो आहे मुआशिरे में हज़ूर अलैहिस्सलाम जी मतिलबु विलादत मुबारक, उनजी फ़ज़ीलत इहा थिए थी त जेको माण्हू अहिड़ो एहतमाम करे थो यानी हज़ूर अलैहिस्सलाम जी विलादत ते ख़ुशी जो इज़हार करे थो, उन खे जेको आहे फ़ाइदो इहो मिलंदो आहे त उन जूं तकलीफ़ूं, उन जूं मुश्किलातूं ऐं उन जूं रुकावटूं ख़तमु थींदियूं आहिनि. सही. ऐं अल्लाह ताला हुन जे लाइ कुशादगी, इज़त, एतिराम ऐं बरकत जा दरवाज़ा खोले छॾींदो आहे. महफ़िल मिलाद जो मां पहिरीं ॻाल्हि इहा ॿुधायां त पहिरें महफ़िल मिलाद कई यानी पहिरें मतिलबु इंसानी हिसाब सां चऊं. हज़ूर अलैहिस्सलाम जी जीअं विलादत मुबारक थी, इहा पहिरीं ख़बर जे ॿिए खे ॾिनी, उहा अबू लहब जी बानी ही, उनजो नालो सुहैबा हो. अबू लहब हज़ूर अलैहिस्सलाम जो चाचो हो. जी जी जी. उहा बानी
अबू लहब खे पंहिंजे आका खे अची चयईं त तुंहिंजे भाउ जो पुटु तुंहिंजे भाउ जे घर पुटु ॼायो आहे। हुन हज़रत अब्दुल्ला जेको आहे 6 महीना तक़रीबन अॻु में विसाल करे आहे, अञा भाउ जो सदमो थींदो आहे त हुनखे जंहिंमहिल हिन ख़ुशी जी ख़बर ॾिनी न, ख़ुशी जी ख़बर ते हुन हुनखे इनाम ॾिनो। इनाम कहिड़ो न, इशारो ॾिनई तूं आज़ादु आहे, आज़ादु। ग़ुलामी जी वाग जंहिंमें हमेशह हुनजी गर्दन में हुई, उहा हज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जी विलादत जी सिर्फ़ु ख़बर ॾियण ते उहा ख़तमु थिए थी। हुनखे बिल्कुल पंहिंजे इंसान कामिल हुजण यानी आज़ादु ज़िंदगी गुज़ारण जो पूरो हुनखे हक़ मिले थो, सिर्फ़ु एतिरे चवण में। इन खां वधीक ॿियो जेको एज़ाज़ हुनखे मिलियो इन जी ख़ुशी करण ते, या हिकु महफ़िल थी न, तारीफ़ थी। ॿियो उनखे इहो मिलियो त उन बानी हज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम खे पंहिंजो थन मुबारक ॾिनो। ख़ुशी हाणे हज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम खे थन ॾियणु, नंढपण में खीर पीआरणु, इहो हिकु आम ॻाल्हि त न आहे, इहो को एज़ाज़ घटि न आहे। हाणे त थोरी देरि तरसजे, जेकॾहिं अबू लहब खे उहा बानी ख़बर न ॾे हा, चयो ठीकु आहे हुनखे पाण ख़बर पइजी वञे, उनखे आज़ादी मिले हा, ॿियो इहो इनाम मिले हा त वञ तूं हाणे मुंहिंजे भाइटे जी ख़िदमत कर, उनखे खीर पीआर न मिले हा। हाणे ईअं आहे जेकॾहिं हिकु उन टाइम, अच्छा उहो जेको मुस्लमान उन टाइम कोन हुई, यानी ग़ैर मुस्लिम जेकॾहिं हज़ूर अलैहिस्सलाम जी विलादत जी सिर्फ़ु ख़बर ॾे थो त उन खे एॾो मक़ाम मिली वञे थो फौरी तौर, देरि न आहे। असां मुस्लमान, असां जेकॾहिं हिन महीने में हज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जी विलादत जी ख़बर चाहे उहे ख़बरूं ॿुधायूं, हज़ूर अलैहिस्सलाम जी विलादत मुबारक वटि हे मौजज़ा ज़ाहिर थिया हा, हज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जी विलादत कीअं थी हुई, उन्हनि जो मिसाल जेके तो सुरमो पातल हा ऐं तोहर थियल हा, ऐं हज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम चमकनि पिया, या उन टाइम काबू झुकी पियो हो, उन क़िस्म जा उहे वाक़ियात जेकॾहिं असां ॿुधायूं, असां त मुस्लमान आहियूं, हज़ूर अलैहिस्सलाम ते कलमो पढ़ण वारा आहियूं, हज़ूर अलैहिस्सलाम ते दुरूद पाक पढ़ण वारा आहियूं। हुन ग़ैर मुस्लिम खे जेकॾहिं एॾो इनाम मिली सघे थो त महफ़िल इहो करण वारे खे इनाम नथो मिली सघे। सुभान अल्लाह, इहा यकीनी ॻाल्हि आहे। ॿी शइ आहे, अबू लहब एॾो चंडरो मतिलबु हो, ग़लति मानो बुरो हो, जंहिंजो क़ुरान में अल्लाह ताला नालो वठी करे हुन जे लाइ तबाही जे बारे में ॿुधायो, हुनजे अज़ाब जे लाइ ॿुधायो, अबू लहब जे लाइ, त इहो बर्बाद थिए जी घर वारी बि ॿई आहे हज़ूर अलैहिस्सलाम जो चाचो, पर हज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम सां नफ़रत करे थो, बुग़्ज़ रखे थो, दुश्मनी करे थो, ईमान नथो आणे, चाचो हुजण जे करे बि अल्लाह ताला हुनखे क़ुरान पाक में, क़ुरान पाक उहो कलाम आहे, उहो किताब जेको हमेशह रहंदो अज़ली, ठीकु, उन में हमेशह जे लाइ, उन जे लाइ चए थो हू तबाह थिए, बर्बाद थिए, लानतानो उन ते मिले वञे थो। क़ुरान में दुनिया में हर जगह तो माण्हू क़ुरान पढ़नि था या सूरत पढ़नि था, त हुन जे लाइ त बुराई बयान थिए थी न, ज़िल्लत रुसवाई आहे। उन त बि त ख़ुशी कई हुई न हज़ूर अलैहिस्सलाम जी विलादत ते, यानी पंहिंजी ग़ुलाम खे आज़ादु करणु, बानी लौंडी खे आज़ादु करणु, इहो बि का आम ॻाल्हि त न आहे। चलो हुन कयो पंहिंजो भाइटियो सम्झी करे कई, छा हुनखे बि त कुझु मिलणु घुरिजे। बिल्कुलु बिल्कुलु मौलवी साहिब, हिते जेको कॉल वठंदासीं, कॉल खां पोइ हिन ॻाल्हि खे कंटिन्यू कंदासीं। असां सां गॾु सनाउल्लाह भाउ आहिनि। हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम सिस्टर, शहर कंबर खां स्मार्ट नाले गोपांग थो ॻाल्हायां। जी जी भाउ, कहिड़ा हाल आहिनि तव्हांजा? ठीकु आहियो, ख़ैरियत सां आहियो? अल्लाह सां जा एहसान, शुक्र लॻो पिया। तव्हां ॿुधायो, ख़ुशि आहियो? अल्हम्दुलिल्लाह। तव्हांखे जेको आहे जुमा मुबारक ऐं रबिउल अव्वल जो महीनो बि मुबारक। तव्हांखे सेम टू यू, जुमा मुबारक ऐं रबिउल अव्वल महीने जो लख लख वाधायूं। ख़ैर मुबारक अंदा, ख़ैर मुबारक। जी, छा ॿुधाईंदो भाउ? मुंहिंजी दिलि चवे थी रबिउल अव्वल महीनो माशाअल्लाह सां स्टार्ट बि थियो आहे, सोणी प्यारी नात तव्हांखे ॿुधाए छॾियां। बिस्मिल्लाह 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 रहमान रहीम। जाते महबूब खुदा तुंहिंजी सना थींदी आहे, जाते महबूब खुदा तुंहिंजी सना थींदी आहे, दर्द वारनि जी उते, दर्द वारनि जी उते दिल जी दवा थींदी आहे, जाते महबूब खुदा तुंहिंजी सना थींदी आहे, तूं मिटाए तूं सॼी लोह कलम जा बि लिखिया, जा रज़ा तुंहिंजी उहा, जा रज़ा तुंहिंजी
उहा रब जी रज़ा थींदी आहे जैसी महबूब खुदा तुंहिंजी सना थींदी आहे। माशाल्लाह माशाल्लाह, थैंक यू भाउ, थैंक यू, पंहिंजो ख़्यालु रखिजो, अल्लाह हाफ़िज़। जी मोहन साहब। हाँ, मां ये गुज़ारिश करूँ त अबू लहब हज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जी विलादत ते पंहिंजी बानी खे आज़ादु कयो, जी सही, कुफुर ते मरी वियो उन जे लाइ, पर उन्ही जेको इहो अमल कयो अल्लाह ताला उन्ही जो उन्ही खे बि बदिलो ज़रूरु ॾिनो आहे। सैयदना अब्बास रज़ियल्लाहु ताला अन्हु जेको हज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जो चाचो अबू लहब जो भाउ, उन ख़्वाब में ॾिठो, पंहिंजे भाउ अबू लहब को पुछा कयईं त ॾे हाल कीअं एॾी ज़िंदगी गुज़रे थी मरण खां पोइ। हुन चई इहो कोई अज़ाब आहे, तकलीफ़ आहे, मां हज़ूर अले पंहिंजे भाइटे ते ईमान न आंदो, उन जे करे मां त इहो कोई अज़ाब में सड़ंदो रहां थो। पर हिकिड़ो ॾींहुं अचे थो, सूमर जो ॾींहुं राति, उन ॾींहुं जेको आहे मुंहिंजो अज़ाब जेको आहे घटिजी वेंदो आहे। अच्छा, उन ॾींहुं मूंखे खाइण पीअण जे लाइ का शइ मिलंदी आहे। चई छा? चयो उहो जॾहिं हज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जी विलादत थी हुई, मां पंहिंजी बानी खे इशारो कयो तूं आज़ादु आहे, ऐं आज़ादु उनखे करे बि छॾियो हो, त उन ॾींहुं मूंखे इहा तौफ़ीक़ मिलंदी आहे त सूमर जे ॾींहुं त उहो मां पंहिंजे वात में विझंदो आहियां। उतां जेको थधी मिठी अहिड़ी का मशरूब मिलंदी आहे जंहिंसां मुंहिंजी उञ ऐं बुख ढरी थींदी आहे उन सूमर जे ॾींहुं। हाणे इहो अगरचे हिकु ख़्वाबु आहे, लेकिन बयानु कयो आहे हज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जे चाचे सहाबी बयानु कयो आहे। हाणे असांजे लाइ हिकु क़िस्म जी सनद आहे। हाणे छा अबू लहब जेको हज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जो दुश्मन आहे, पर हज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जी विलादत ते ख़ुशी करे थो, त अल्लाह ताला उन जो उहो हज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जी विलादत जी ख़ुशी और अमल ज़ाया नथो करे, उन जो बि उनखे बदिलो ॾिए थो। जेकॾहिं असां महफ़िल मिलाद हज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जी कयूं, छा असां सम्झी सघूं त असांजो अमल ज़ाया वेंदो? कॾहिं नथो वञे। यानी असांखे उन जो बदिलो मिलंदो, ऐं बदिलो बि पूरो पूरो खां अञा वधीक मिलंदो। माशाल्लाह, हिते बि कॉल वठंदासीं। अदी वज़ीरा जी कॉल वरी सां मिली वई आहे। हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम बाजी, तव्हांखे रब्बिल आलमीन मुबारक हुजे, जुमो मुबारक हुजे। ख़ैर मुबारक अदी, तव्हांखे बि इलाही इलाही मुबारकूं हुजनि। अल्लाह ॿियो ख़ैर आहे। मां ॿ चकर लॻाई त वरी कटिजी थी वञे। जी जी अदी, असल में वो लाइन वग़ैरह थोड़ी बिज़ी थी रहनि न, सभई कॉल्स कनि था इन जे करे। जी जी जी, मां नात ॿुधाईंदसि। ॿुधायो ॿुधायो भेण, नात सभई ॿुधाईंदासीं। ॿुधायो भेण ॿुधायो। या रब सल्ले अला शफीना सल्ले अला मुहम्मद मुझा कामिल कुर्बन वारा वल्लैल जुल्फन वारा मुझा कामिल कुर्बन वारा वल्लैल जुल्फन वारा सद बार वञई मां सदको मुझा कामिल कुर्बन वारा सद बार वञई मां सदको मुझा घोट मदीने वारा सरवाण समूरन नबियन भगवान दुनिया जे वलियन दा सरवाण समूरन नबियन जा भगवान दुनिया जे वलियन जा मुझा रब रुतबन वारा वल्लैल जुल्फन वारा मुझा रब रुतबन वारा वल्लैल जुल्फन वारा सद बार वञई मां सदको मुझा कामिल कुर्बन वारा सद बार वञई मां सदको मुझा घोट मदीने। माशाल्लाह माशाल्लाह, सुभान अल्लाह, थैंक यू अदी, पंहिंजो ख़्यालु रखिजो, अल्लाह हाफ़िज़। जब मौलवी साहब मां तव्हां खां इहो पुछणु चाहींदमि, अॼुकल्ह जीअं मतिलबु नई जनरेशन जेका असांजी आहे, माशाल्लाह असां जीअं छोकिरा छोकिरियूं सना ख़्वा थियनि था, नातू पढ़नि था, हिकिड़ो त गाननि जे तर्ज़नि ते ॾाढा मतिलबु इहे नात अची चुका आहिनि, पढ़नि था, त इन जे हवाले सां थोरो असांखे ॿुधायो, छा उनजो सवाब गुनाह छा आहे इहो मतिलबु, ऐं उन जी इजाज़त छो मिले थी त तव्हां उहे पढ़ो? असल में जेकॾहिं अचूं था न मौसीक़ी यानी जेको हे कलाम आहे, इहे अशार, इहो अदब जो उहे अशार उन्हनि इहे जेके बैत आहिनि या कलाम आहिनि या गीत आहिनि, नज़म आहिनि,
उन्हनि जा हिकिड़ा बहार थींदा आहिनि, सुर थींदा आहिनि, माना हिकु उरूज़ अरबी में ईंदा आहिनि, उनजा पंहिंजा आहिनि, पोइ उनखे हर कंहिंखे पंहिंजी पंहिंजी लय में पढ़िबो आहे। असांजे लाइ मसइलो इहो थी वियो आहे, हिकिड़ो गानो जेकॾहिं पहिरें मशहूरु थी वियो आहे, कंहिं ॿिए शाइर उन बहार ते उन वज़न ते नात ठाही आहे, त हाणे पोइ माण्हू सम्झनि था त भई गाने जी कट में आई आहिनि। हाणे इहो नाजाइज़ न आहे, जाइज़ आहे। माण्हू उन गाने खे ॿुधण खां नफ़रत नथा करनि, पर नात खां, नात उन गाने जी तिर्ज़ ते जेकॾहिं चवनि था, पोइ चवनि था नात हाणे सही न आहे। नात त नात आहे, हो त हज़ूर अलैहि सल्लम जी तारीफ़ आहे, उहो पोइ कहिड़े बि अंदाज़ में हुजे, कहिड़े बि सुर में हुजे, कहिड़े बि लय में हुजे, पर असांखे छा करणु घुरिजे, असांखे त नात ॿुधणु घुरिजे। असां जेकॾहिं गाना घणा ॿुधा आहिनि, हाणे गाननि जे तिर्ज़ ते जेकॾहिं अचे थो त पोइ असां गानो न ॿुधूं, असां त नात ॿुधूं, हज़ूर अलैहि सल्लम जी सना ऐं तारीफ़ उहो ॿुधूं। ॿी वरी शइ इहा थिए थी, असां मौलवी तबिको जेको आहे, असां गाना तमामु घटि ॿुधूं था। जेकी बि नात पढ़ंदो असां चवंदासीं इहा नात जी तिर्ज़ आहे। इत्तफ़ाक़ सां रेडियो हलाईंदे गाॾी में त अची वियो FM में त को गानो अची वियो, अरे हे फलाणे नात जी कट में आहे, त असां चवंदा आहियूं त इहो कलाम हुन नात जी कट में आहे। ऐं जेके गाना घणा ॿुधा आहिनि उहे चवंदा आहिनि इहा नात हुन जी कट में आहे। पर हिकिड़ा खोड़ मशहूरु गाना आहिनि, इंडियन हुजनि, पाकिस्तानी हुजनि, इलाही मशहूरु गाना आहिनि, उन्हनि जी तर्ज़ ते बि जेको आहे नातूं अची चुकियूं आहिनि ऐं पढ़नि था पिया, पर पोइ असां सोचींदा आहियूं त इहो गानो आहे। हा, उहो इनजो आहे, ॾिसो नात जॾहिं माण्हू पढ़े थो न, उनजो जेको नात गानो घणो ॿुधो आहे, उन जो ज़हन सिर्फ़ु उॾेई वञे थो। जेके ॿिया गाना उन जंहिं न ॿुधो आहे या कंहिं ॿुधो आहे, घटि ॿुधो आहे, त उनजो ज़हन उॾे नथो वञे। पर असांखे फोकस कंहिं शइ ते करिणो आहे, असांखे फोकस हज़ूर अलैहि जी सना ॿुधण ते करिणो आहे। त हिन में उहे अल्फ़ लय ते त असां वञूं था, तिर्ज़ ते वञूं था, हे तिर्ज़, पर इहो नथा सोचूं त उन्हनि में, उन शाइर उन नज़म में, उन हज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सना में कहिड़ा लफ़्ज़ आंदा आहिनि, कहिड़ियूं ॻाल्हियूं आंदियूं आहिनि, कहिड़ी मोहबत जी ॻाल्हि कई आहे, हज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी कीअं तारीफ़ करे थो, असांजो ज़हन ओॾे वञे। हा, असांजो ज़हन जेकॾहिं गाने ॾे वञे थो त इन में उहो नात पढ़ण वारो क़सूरवार न आहे, इहो पाण क़सूरवार आहे, त तुंहिंजो ज़हन ओॾे छो थो वञे। जॾहिं त असां गानो ॿुधी चऊं था त हे नात जी कट ते आहे, गानो ॿुधी बि असांजो ज़हन नात ते अचे थो, हो वरी नात ॿुधी उनजो ज़हन गाने ॾे वञे थो, उनमें मतिलबु असां पंहिंजी सलाह पाण खे, ठीकु आहे, हू ज़ाती तौर ते हुनमें को ऐब न आहे, कोई न आहे। ठीकु आहे, ठीकु आहे जी व्यूअर्स, त वक़्तु थियो आहे हिकिड़े नंढे ब्रेक जो, करे न वञिजो, असां जल्दी वापसि था अचूं। वेलकम बैक व्यूअर्स, ॿीहर तव्हां सां हाज़िर आहियूं, असां सां गॾु कॉल बि आहे, अदी नाज़िया आहिनि असां सां गॾु। हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम जी, बाजी ख़ुशि वेठा आहियो? अल्हम्दुलिल्लाह, ठीकु ठाक, तव्हां ॿुधायो कीअं आहियो, ठीकु आहियो? जी बाजी, अल्लाह साईं जो शुक्र आहे। बाजी तव्हांखे भलारे महीने जी मुबारक हुजनि। तव्हांखे बि जी, ऐं जुमा मुबारक तव्हांखे बि। हा, ख़ैर मुबारक बाजी तव्हांखे बि हुजनि। ख़ैर मुबारक, ख़ैर मुबारक। अदी छा ॿुधाईंदव? आउं अॼु नात ॿुधाईंदसि तव्हांखे बाजी। मूंसां गॾु मुंहिंजो नंढड़ो फरमान अली आहे। जी जी। ऐं फलक नाज़ नंढड़ी, मुंहिंजो घर वारो परवेज़ अली आहे, उहो बि मूंसां गॾु आहे। तव्हांजो प्रोग्राम ॾिसी रहिया आहियूं, माशाल्लाह तमामु सुठो हली रहियो आहे। महिरबानी अदी, महिरबानी। या नात ॿुधायां थी तव्हांखे। ॿुधायो ॿुधायो। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मौला मदीनो दिखार पोए बली मार, लहन उजादा किन जा, लहन मुजारा किन जा। मौला मदीनो दिखार पोए बली मार, लहन उजादा किन जा, लहन मुजारा किन जा। तिखड़ी सीरे समूद जी, तिखड़ी सीरे समूद जी, आना मुखे उकार कोई बली मार, लहन उजागा किन जा, लहन मुजारा किन जा। सुभान अल्लाह, थैंक यू अदी, पंहिंजो ख़्यालु रखिजो, अल्लाह हाफ़िज़। कारी मुश्ताक अहमद भाभी हिते मौजूदु आहिनि ऐं मां उन्हनि खे दावत ॾींदसि त असांखे हिकु नात ॿुधाइनि।
اللہ 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 لا الہ الا ہو اللہ 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 لا الہ الا ہو بی بی کے گلشن میں آئی ہے تازہ بہار آمنہ بی بی کے گلشن میں آئی ہے تازہ بہار پڑھتے ہیں صلی اللہ وسلم پڑھتے ہیں صلی اللہ وسلم آج درو دیوار مدنی پڑھتے پھول نور کا پتلا چاند سا چہرہ نور سا پتلا چاند سا چہرہ حق کا پیارا رسول مدنی اللہ 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 لا الہ الا ہو اللہ 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 لا الہ الا ہو. سبحان اللہ سبحان اللہ. سسکت کال بھی آئے جاوید بھاگدن سسا. ہلو السلام علیکم. وعلیکم السلام. انشاءاللہ خوش آؤ تجی صحیح ہے الحمدللہ ٹھیک ٹھاک بھا. تاں بدایو کیا آیو ٹھیک آیو؟ الحمدللہ اللہ جی کمال بنا میں بلے وجہ تاں کے مبارکوں. تاں کے بھی لائی مبارکوں. جی جی بھا چھا بدائیں بدایو بدایو. بارہاں ربیع الاول دیں بلا روا پیدا کیو اللہ پاجو محبوب پیارو مٹیو محمد آیو صلی اللہ سب گایو مٹھڑو محمد آیو صلی اللہ سب گایو. جی ٹھیک ہے با ٹھیک ہے. پہنجو خیال رکھجو ماشاءاللہ. لافظ. جی مولوی صاحب تا ماشاءاللہ میلاد شریف کہڑن طریقن سا کرن گھرجے ان جے بارے میں تھوڑا بتاؤ. میلاد شریف جو طریقہ उहे उन तरीक़े सां थी सघे थो जेको शरीयत में जाइज़ तरीक़ो हुजे नाजाइज़ न हुजे. यानी उन में उहे कम कया वञनि जेके शरीयत में जाइज़ हुजनि नाजाइज़ न हुजनि. सही. बहितरीन तरीक़ो इहो ई हूंदो आहे जीअं पंहिंजे घर में या कंहिं हॉल में उलमाए किराम ऐं सना ख़ान मुस्तफ़ा उन्हनि खे सॾाए उन्हनि खां हज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जूं वस्फ़ूं तारीफ़ूं ॿुधियूं वञनि. सही. ऐं जेतिरो नात पढ़ण वारो इख़लास ऐं मोहब्बत सां इश्क सां जेतिरो पढ़ंदो उन जो असरु ॿुधण वारनि ते थींदो आहे. सही. ऐं महफ़िल उहा पोइ चाहे नात जी सूरत में कई वञे यानी सना या वरी जीअं उलमाए किराम बयान जी सूरत में तक़रीर जी सूरत में हज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जी तारीफ़ कंदा आहिनि. इन सूरत में उहो भले उहो मस्जिद में हुजे मदरसे में हुजे कंहिं होटल में हुजे कंहिं हॉल में हुजे इहो तरीक़ो. बाक़ी उहो तरीक़ो जंहिंसां तव्हां कंहिंखे तकलीफ़ ॾियो था या उनमें शरीयत जो में उहो तरीक़ो जाइज़ ई न आहे यानी कोई अहिड़ा करतब या अहिड़ा अमल करो था त उहो सही न आहे. बहरहाल मां त ईअं चवंदुमि त हज़ूर अलैहिस्सलाम जो मीलाद जे करिणो आहे हज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तारीफ़ हुजे. तारीफ़ हिकु कयूं था असां हिकु करनि था शाइर सना ख़ान हिकु तारीफ़ करे थो अल्लाह ताला पाक. असां महफ़िल में उहा तारीफ़ कयूं उहो तरीक़ो कयूं जेको अल्लाह ताला असांखे ॿुधायो. असां माण्हुनि खे उहो ॿुधायूं त हे तरीक़ो हज़ूर अलैहि वसल्लम जी तारीफ़ थी आहे. ॿिनि लफ़्ज़नि में खणी ईअं चयो त उहो क़ुर पाक महफ़िल मिलाद कयूं उनमें असां क़ुर पाक जो ख़तमु पढ़ूं.
असां महफ़िल मिलाद जेकॾहिं करणु चाहियूं था ईअं बि करे सघूं था जीअं हाणे पहिरियों अॼु रबीउल अव्वल जी पहिरीं तारीख़ अॼु खां ई क़ुर पाक जी तिलावत शुरू करे ॾियूं, 2 सिपारा पढ़ूं, 1 सिपारो पढ़ूं, मतिलबु इन पूरे इन में महीने में ख़तमु कयूं या 10 ॾींहंनि में ख़तमु करूं या 7 ॾींहंनि में ख़तमु कयूं। त हिकु हज़ूर अलैहिस्सलाम खे क़ुर पाक जो ख़तमु पढ़ी करे, हिकु न केतिरा बि पढ़ी सघो। उन सां ॿियो हिनी में महीने में हज़ूर अलैहिस्सलाम ते घणे खां घणा दुरूद पाक पढ़ो, घणे खां घणो। तव्हां ॾींहं में 10,000 पढ़ो, 5,000 पढ़ो, एतिरो पढ़ो ताकि हज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते घटि में घटि हिन महीने में तव्हां लख दफ़ो दुरूद शरीफ़ पढ़ी सघो। ॿी इहा शइ त हज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम पंहिंजो मीलाद जेको आहे उहो कयो रोज़ो रखी करे, हर सूमर जे ॾींहं ते पाण रोज़ो रखंदा। असां बि हज़ूर अलैहिस्सलाम जो मीलाद कयूं त उन तरीक़े से कयूं जीअं हज़ूर अलैहिस्सलाम कयो। उहो तरीक़ो इहो आहे त असां बि रोज़ो रखूं। रोज़ो रखंदा हज़ूर अलैहिस्सलाम सुन्नत बि थी वेंदी ऐं हज़ूर अलैहिस्सलाम खे सवाब बि मिलंदो। माशाअल्लाह माशाअल्लाह। ते कॉल बि वठंदासीं असां सां गॾु आमना जी कॉल आहे। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। मां पी किरण कीअं आहियो तव्हां? अल्हम्दुलिल्लाह ठीक ठाक। तव्हां ॿुधायो कीअं आहियो आमना, ठीक आहियो? जी मां ठीक आहियां। तव्हांजो प्रोग्राम इलाही सुठो आहे, तव्हां माशाअल्लाह इलाही सुठा था लॻो। फर्स्ट टाइम कॉल कई आहे मां। थैंक यू अदी, थैंक यू। ऐं तव्हां जेको आहे हमेशह कॉल कंदा कयो। अॼु खां तव्हां प्रॉमिस कयो तव्हां रोज़ कॉल कंदा। जी कल बि मिला पर नंबर बिजी हुयो, टाइम खत्म थी वियो हुयो। सही 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 ठीक आहे दी। छा ॿुधाइण चाहींदो हींअर? जी नात ॿुधाईंदमि। ॿुधायो ॿुधायो। जी मदीने जे मीर साल लाईंदे लाईंदे त पल्ले गंज पाईंदे, मदीने जे मीर साल लाईंदे लाईंदे त पल्ले गंज पाईंदे, उजरो पाए जो कलब कंदो कर, इस्म नबी जो अदब कंदो कर, नेरन ते ही नाम चुमे चाहींदे चाहींदे त पल्ले गंज पाईंदे। जी आपी थैंक यू अदी, पंहिंजो ख्याल रखिजो। माशाल्लाह ॾाढो सुठो पढ़ियो था नात। अल्लाह हाफ़िज़। जी मौलवी साहब, मां तव्हां खां आख़िरी सवाल इहो करणु चाहींदमि त हिन जा फ़वाइद ॿुधायो असांखे, फ़ाइदा कहिड़ा आहिनि जेके महफ़िलूं कराइनि था ऐं मिलाद जी जेका महफ़िल थिए थी? फ़ाइदा आहिनि। हिकु ज़ाहिरी फ़ाइदो त इहो थिए थो जॾहिं तव्हां महफ़िल करायो था न त उन में जेतिरे हज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी तारीफ़ थिए थी, नात पढ़ी थी वञे त अॻियुनि माण्हुनि ते असरु थींदो आहे। असर जो मतिलबु छा आहे त उन्हनि जो बि ताल्लुक़ हज़ूर अलैहिस्सलाम सां जुड़ंदो आहे। हाणे जेकी काल में मां हिते सोचां पियो जेतिरियूं कालूं आयूं आहिनि अदियुनि पाण खे नातूं ॿुधनि, भले उन्हनि सिर्फ़ु हिकु 2 3 बि मुश्किल सां चयनि, पर उहे पंहिंजी इख़लास मोहबत सां जॾहिं पढ़नि थियूं न त उहो असरु थिए थो, असांजो तवजो ॾे वञे थी। हाणे जीअं हाणे पढ़ाई त हज़ूर अलैहिस्सलाम सां ताल्लुक़ जोड़ो। हे मीलाद महफ़िल करण जो मक़सदु इहो हूंदो आहे त असां तारीफ़ कयूं ताकी ॿुधण वारा पियो, चाहे पोड़ा हुजनि, जवान हुजनि, नंढा हुजनि, मर्द हुजनि, औरत हुजनि, त उन्हनि जी दिलि में बि तड़प थींदी आहे त असां उहे कमु कयूं न, असां इहे वर्कर हुजूं। इहे जेके महफ़िल मिलाद कराइनि था इहे वर्कर आहिनि। कंहिंजा वर्कर आहिनि? कहिड़ी पार्टी जा? हज़ूर अलैहिस्सलाम। हज़ूर अलैहिस्सलाम जी वर्क करे, तारीफ़ करे माण्हुनि खे हज़ूर अलैहिस्सलाम सां जोड़नि था, माण्हुनि खे हज़ूर अलैहिस्सलाम जो कुर्ब फराहम करनि था। उनमें उन्हनि जो पोइ हज़ूर अलैहिस्सलाम जी तारीफ़ ॿुधी करे उन दिलि में मोहबत थिए थी त उहे पंहिंजे घर में बि उहे कमु करनि था। पोइ जॾहिं बि को कमु करनि था पोइ सोचनि था हे उहो कमु त न आहे जंहिंसां हज़ूर अलैहिस्सलाम नाराज़ थी वञनि, छो त उहा पोइ छॾे ॾियनि था। पोइ वरी ॾिसनि हे कमु आहिनि त हज़ूर अलैहिस्सलाम ख़ुशि थींदा आहिनि, यानी दुरूद शरीफ़ पढ़ंदासीं त हज़ूर अलैहिस्सलाम ख़ुशि थींदा, हज़ूर अलैहिस्सलाम असांखे जवाबु ॾींदा, पोइ उहे बि दुरूद शरीफ़ पढ़ंदा। माशाअल्लाह माशाअल्लाह। तव्हां सां ॾाढी सुठी कचेरी रही, वक़्तु कीअं गुज़री वियो ख़बर ई न पई। मां तव्हांजी थोराइती आहियां, तव्हांजी बि थोराइती आहियां त तव्हां ॿिन्ही जेको आहे पंहिंजो वक़्तु ॾिनो, तव्हां हिते आया। ऐं मां वेंदे वेंदे चाहींदसि त तव्हां असांखे नात ज़रूरु ॿुधाइजो, तेसि ताईं मां पंहिंजे व्यूवर्स सां मोकिलाए वठां। जी व्यूवर्स, त तव्हांखे अॼु जो शो उमेदु आहे त पसंदि आयो हूंदो। वेंदे वेंदे एतिरो चवणु चाहींदसि सुरहाण ज़रूरु ट्राए कजो, कुकेनिया बिस्किट ज़रूरु ट्राए कजो। मूंखे ॾींदा इजाज़त, पंहिंजे प्यारनि जो तमामु घणो ख़्यालु रखिजो। तेसि ताईं अल्लाह हाफ़िज़। जी बालगल्लोला बेकमालिही कशफ दोजा बेजमालिही हस
حسنت جميع خصاله حسنت جميع خصاله صلوا عليه وآله بلغ العلا بکمالہ جسے چاہا پہ بلا لیا جسے چاہا اپنا بنا لیا جسے چاہا پہ بلا لیا جسے چاہا اپنا بنا لیا یہ بڑے کرم کے ہیں فیصلے یہ بڑے کرم کے ہیں فیصلے یہ بڑے نصیب کی بات ہے بلغ العلا بکمالہ